वरी वज़ीर सैयद मुराद शाह पारां पार्टी क़यादत खे तकरारी कैनाल मंसूबो रोकण ते वाधायूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे कैनाल मंसूबे खे रोकण ते वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीपल्स पार्टी जे मौक़िफ़ खे उसूली तौर ते क़बूल कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में सिंध जे मौक़िफ़ जी फतह थी आहे, चवणु आहे सैयद मुराद अली शाह जो। अवां खे अपडेट कयूं। वरी वज़ीर चवणु आहे त ही फतह वफ़ाक़ जमहूरियत ऐं जमहूरी इदारनि जी आहे। असां 2 मई ते गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो सॾाइण जो ऐलान जी आजियां कयूं था। अपडेट कयो अवां खे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां पार्टी क़यादत खे तकरारी कैनाल मंसूबो रोकण ते वाधायूं। वरी वज़ीर मुराद अली शाह चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे कैनाल मंसूबे खे रोकण ते वाधायूं ॾिनियूं आहिनि। सिंधु दरिया ते कैनाल अॾण जो मसइलो 2 मई ते हल थी वेंदो, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे। जेसिताईं पीपल्स पार्टी आहे, सिंध जे पाणी जो हिकु फुड़ो बि कंहिंखे न ॾिनो वेंदो।